ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 10/9/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार माया खे वश करण जो मंत्र आहे मनमना भव। हिन मंत्र सां हिन मंत्र में सभु खूबियूं समायल आहिनि। इहे ई मंत्र तव्हांखे पवित्र ठाहे ॾींदो आहे। प्रश्न: आत्मा जी सेफ्टी जो नंबर 1 साधन कहिड़ो आहे ऐं कीअं? उत्तर आहे यादि जी यात्रा ही सेफ्टी जो साधन आहे। छो जो हिन यादि सां ई तव्हांजी कैरेक्टर सुधरंदा आहिनि, तव्हां माया ते जीत पाए वठंदा आहियो न। यादि सां पतित कर्मेंद्रियूं शांत थी वेंदियूं आहिनि। बाबा खे यादि करण सां पतित कर्मेंद्रियूं शांत थी वेंदियूं आहिनि। यादि सां ई बल मिलंदो आहे, बल ईंदो आहे। यादि सां असां माया ते जीत पाए सघंदा आहियूं। यादि सां सर्व पतित कर्मेंद्रियनि ते विजय प्राप्त करे सघंदा आहियूं। यादि सां ई बल ईंदो आहे न। ज्ञान तलवार में यादि जो ई जौहर खपे। ज्ञान तलवार में ज्ञान त आहे, लेकिन यादि जो जौहर खपे। यादि सां ई मिठे सतो प्रधान ठहींदा। यादि सां ई मिठो सतो प्रधान ठहींदासीं। कोई खे बि नाराज़ न कंदो। इन करे यादि जी यात्रा में कमज़ोर न ठहिणो आहे। पंहिंजे पाण खां पुछिणो आहे कि मां केसि ताईं यादि में रहंदो आहियां। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि खे रोज़ रोज़ सावधानी ज़रूरु ॾियणी हूंदी आहे। कहिड़ी? सेफ्टी फर्स्ट। सेफ्टी छा आहे? यादि जी यात्रा सां ई तव्हां ॾाढो ॾाढो सेफ रहंदा आहियो। मूल ॻाल्हि ई ॿारनि जे लाइ आहे। बाप सम्झायो अथईं, तव्हां ॿार जेतिरो यादि जी यात्रा में तत्पर रहंदव ओतिरी ख़ुशी बि रहंदी ऐं मैनर्स बि ठीकु थींदा। छो जो पावन बि ठहिणो आहे न। ख़ुशी बि थींदी, मैनर्स बि ठीकु थींदा। छो जो असां पावन थींदा वेंदासीं। कैरेक्टर्स बि सुधरंदा आहिनि। सुधारणो आहे। कैरेक्टर्स बि सुधारणा आहिनि। पंहिंजी जांच करणी आहे। मुंहिंजो कैरेक्टर कंहिंखे दुख ॾियण जहिड़ो त न आहे। मां पंहिंजी कैरेक्टर सां कंहिंखे दुख त न ॾींदी आहियां न। मूंखे कोई देह अभिमान त न ईंदो आहे न। इहा सुठी रीति पंहिंजी जांच करणी आहे। बाप बि ॿारनि खे पढ़ाइनि था त ॾिसनि की छा जांच करणी आहे कि मुंहिंजा कैरेक्टर्स कंहिंखे दुख ॾियण जा त न आहिनि न। देह अभिमान त न ईंदो आहे न। बाप बि ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॿार पढ़ंदा बि आहियो त पोइ पढ़ाईंदा बि आहियो। बेहद जो बाप सिर्फ़ु पढ़ाईंदा आहिनि। असां पढ़ंदा बि आहियूं त पढ़ाईंदा बि आहियूं। बाक़ी त सभु देहदारी आहिनि। इन में सॼी दुनिया अची वेंदी आहे। हिकु बाप ई विदेही आहे। उहो तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि कि तव्हांखे बि विदेही ठहिणो आहे। मां आयो आहियां तव्हांखे विदेही ठाहिणु। पवित्र ठही करे ई हुते वेंदासीं असां। बाबा असांखे विदेही ठाहिणा आहिनि। विदेही ठहिण सां सभी आत्मायूं चाहे महिनत चाहे हुन सां पावन थी वेंदियूं ऐं पोइ असां पंहिंजी घर हलंदासीं। बाबा चवनि था मां आयो आहियां तव्हांखे विदेही ठाहिणु। पवित्र ठही करे ई हुते हलंदासीं। छीछी के त साथ न वठी हलंदासीं न। इन करे पहिरियों मंत्र इहे ॾींदा आहिनि मनमना भव। माया खे वश करण जो इहो मंत्र आहे। पवित्र थियण जो इहो मंत्र आहे। हिन मंत्र में ॾाढी खूबियूं भरियल आहिनि। इन्हनि सां ई पवित्र ठहिणो। इन मनमना भव जे मंत्र में ॾाढी खूबियूं आहिनि। इन सां ई पवित्र ठहिणो आहे। मनुष्य खां देवता ठहिणो आहे। ज़रूरु असां ई देवता हुयासीं। इन करे बाप चईंदा आहिनि पंहिंजी सेफ्टी चाहो, मज़बूत महावीर ठहिणु चाहो त इहा पुरुषार्थ करो। कहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे? ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करणु, अशरीरी थियण जो पुरुषार्थ करो। इन में ई पंहिंजी सेफ्टी आहे। मज़बूत महावीर ठहिणु चाहींदा आहियो त इहा पुरुषार्थ करो। बाप त शिक्षा ॾींदा रहंदा, बल ड्रामा बि चईंदा आहिनि। ड्रामा अनुसार बिल्कुलु ठीकु हलनि था।
पोइ बि अॻियां जे लाइ बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। यादि जी यात्रा में कमज़ोर न ठहिणो आहे। ॿाहिरि रहण वारी बांधेलियूं गोपिकायूं जेतिरो यादि कंदियूं आहिनि ओतिरो साम्हूं रहण वारा बि यादि न कंदा आहिनि, छो जी उन्हनि खे तड़फनि थींदी आहे शिव बाबा सां मिलण जी। जो मिली वेंदा आहिनि उन्हनि जो पेट जीअं की भरियल ई हूंदो आहे। जो ॾाढो यादि कंदो आहे उहो ऊच पद पाए सघंदो आहे। बाबा चवनि था जो ॾाढो यादि कंदा आहिनि उहो ऊच पद पाए सघंदा आहिनि। ॾिसबो आहे वॾा वॾा सुठा सुठा सेंटर संभालण वारा मुख्य बि यादि जी यात्रा में कमज़ोर आहिनि। यादि जो जौहर ॾाढो सुठो खपे। ज्ञान तलवार में यादि जो जौहर न हुजण जे कारण कंहिंखे तीर लॻंदो न आहे, पूरो मरदो ई न आहे। ॿार कोशिशि कंदा आहिनि ज्ञान जो बाण लॻाए करे बाप जो ठाहियूं या मरजीवो ठाहियूं, परंतु मरदा ई न आहिनि। त ज़रूरु ज्ञान तलवार में गड़बड़ आहे। बाबा पर ॼाणंदा आहिनि ड्रामा बिल्कुलु एक्यूरेट हलनि था, परंतु अॻियां जे लाइ त सम्झाईंदा रहंदा न। हर हिकु पंहिंजी दिलि खां पुछे असां केसि ताईं यादि कंदा आहियूं। यादि सां ई बल ईंदो। इन करे चइबो आहे ज्ञान तलवार में जौहर खपे। ज्ञान त ॾाढो सहज रीति सम्झाए सघंदा आहियूं। जेतिरो जेतिरो यादि में रहंदा ओतिरो वॾा मिठा ठहींदा वेंदा। तव्हां सतो प्रधान हुया त ॾाढा मिठा हुयो, हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। तव्हांजो सुभाउ भी ॾाढो मिठो खपे। कॾहिं रंज नाराज़ न थियणो खपे। अहिड़ो वातावरण न थिए जो कोई रंज थिए, ईअं कोशिशि करणी आहे। श्री ईश्वरीय कॉलेज स्थापना करण जी सर्विस ॾाढी ऊची आहे। श्री ईश्वरीय कॉलेज स्थापना करण जी सर्विस ॾाढी ऊची आहे। विश्वविद्यालय त भारत में ॾाढा घायल आहिनि, वास्तव में उहो न आहे। विश्वविद्यालय त हिकु ई आहे, एॾो वॾो विश्वविद्यालय। उहो त यूनिवर्सिटी चईंदा आहिनि, लेकिन पूरी यूनिवर्स में उन्हनि जी ब्रांचिस थोरी आहिनि, मतिलबु पूरे वर्ल्ड में। बाबा जी त पूरे वर्ल्ड में ब्रांचिस आहिनि, त इहे हिकु ई यूनिवर्सिटी आहे। बाबा चवनि था की विश्वविद्यालय त भारत में ॾाढा घायल आहिनि, वास्तव में उहो आहिनि न। विश्वविद्यालय त हिकु इहो ई आहे। बाप अची करे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि सॼी दुनिया जा जो बि मनुष्य मात्रा आहिनि इहे सभु ख़त्म थियणा आहिनि, अर्थात हिननि सभिनि जा शरीर जलणा आहिनि, है न। पुराणी सभु चीजूं जली वेंदियूं, सिर्फ़ु आत्मा रहंदियूं। ऐं बाबा उन्हनि हीरे मिसल आत्माउनि खे झुंड ठाहे करे वठी हलंदा, है न। झुंड वृक्ष जे रूप में झुंड ठाहे करे मथे वठी हलंदा न। एॾी फैलियल आत्माउनि खे इकठो करे झुंड ठाहे पोइ मथे वठी हलंदा, बसि सिंपल आहे न। त बाबा हाणे चवनि था की मां अची करे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदो आहे। बाप ॼाणंदा आहिनि सॼी दुनिया में जो मनुष्य मात्रा आहिनि सभु ख़तमु थियणा आहिनि। बाप खे सॾु बि इन करे कबो आहे की छीछी दुनिया जो ख़ात्मो, नई दुनिया जी स्थापना करो। ॿार बि सम्झंदा आहिनि बराबरि बाप आया आहिनि। हाणे माया जो पॉम्प केतिरो आहे न। फॉल ऑफ पॉम्पिया जो खेल बि ॾेखारींदा आहिनि। वॾा वॾा मकान आदि ठाहिनि था, इहे बि पॉम्प आहे। सत्युग में एतिरी मंज़िलनि जो मकान ठहींदो न आहे, हिते ठहींदो आहे छो रहण जे लाइ ज़मीन घटि आहे। विनाश जॾहिं थींदो तॾहिं सभु वॾा वॾा मकान बि किरी पवंदा, है न। अॻियां एतिरी वॾी बिल्डिंग न ठहिणी हुई। बॉम्ब्स जॾहिं छॾंदा त ईअं किरंदा जीअं ताश जा पत्ता किरंदा आहिनि। इन जो मतिलबु इहे न की उहे ई मरदा बाक़ी ॿिया रहिजी वेंदा, न। जो जाते हूंदो, चाहे समुद्र में आहे, चाहे पृथ्वी ते आहे, चाहे आकाश में आहे, पहाड़नि ते आहे, उड़े थो, सभु ख़त्म थी वेंदा। बाबा चवनि था सभी ख़त्म थी वेंदा।
ये पुरानी दुनिया है न, जो भी 84 लाख यूनियूं आहिनि ये सभु बि ख़तमु थियणियूं आहिनि। हुते नई दुनिया में ये कुझु बि न हूंदो, न एतिरा मनुष्य हूंदा, न एतिरा मच्छर हूंदा, न जीव जंतु आदि हूंदा। हिते त ढेर जा ढेर आहिनि। हाणे तव्हां ॿार बि देवता ठाहींदा आहियो त हुते हर चीज़ सतो प्रधान हूंदी आहे। हिते बि वॾा आदमियुनि जे घर वेंदव त ॾाढी सफ़ाई रहंदी आहे। तव्हां त ॾाढा सभिनि खां जास्ती वॾा देवता ठाहींदा आहियो। वॾा आदमी बि न चईंदासीं, तव्हां ॾाढा ऊच देवता ठाहींदा आहियो। ये कोई नई ॻाल्हि न आहे। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हां इहे ठहिया हुयो नंबरवार पुरुषार्थ अनुसार। ये एतिरो किचिरो आदि हुते कुझु बि हूंदो न। ॿारनि खे ॾाढी वॾी ख़ुशी थींदी आहे, असां ॾाढा ऊच देवता ठहींदासीं। हिकु ई बाप असांखे पढ़ाइण वारो आहे जो असांखे ॾाढो ऊच ठाहींदा आहिनि। पढ़ाई में हमेशह नंबरवार पोजीशन वारा हूंदा आहिनि। कोई कम पढ़ंदा आहिनि, कोई जास्ती पढ़ंदा आहिनि। हाणे ॿार पुरुषार्थ करनि था, वॾे वॾे सेंटर्स खुलनि था, हिन करे की वॾा वॾनि खे मालूम पए। वॾा वॾा सेंटर्स जो खुलियल आहिनि। हाणे कोई वॾो माण्हू कोई नंढे सेंटर ते त न ईंदो न, हुनखे वॾे सेंटर ते इनवाइट कंदासीं त उहो ख़ुशी ख़ुशी सां ईंदो। त वॾा वॾा सेंटर्स खोलूं था इन करे की वॾा वॾनि खे मालूम पए। भारत जो प्राचीन योग बि ॻायल आहे। ख़ासि विलायत वारनि खे जास्ती उत्सुकता थींदी आहे। प्राचीन योग जी, भारत जी प्राचीन राजयोग जी ख़ासि विलायत वारनि खे ज़्यादा उत्सुकता थींदी आहे राजयोग सिखण जी। भारतवासी त तमो प्रधान बुद्धि आहिनि, उहो पोइ बि तमो बुद्धि आहिनि विदेशी, इन करे उन्हनि खे शौक़ु रहंदो आहे भारत जो प्राचीन राजयोग सिखण जो। भारत जो प्राचीन राजयोग नामी ग्रामी आहे, जंहिंसां ई भारत स्वर्ग ठहियो हुयो। ॾाढा थोरा ईंदा आहिनि जो पूरी रीति सम्झ आहिनि। स्वर्ग हेवन पास थियो सो बि थींदो ज़रूरु। स्वर्ग हेवन पास थियो सो बि हूंदो ज़रूरु। हेवन अथवा पैराडाइज सभिनि खां वर्ल्ड वंडर ऑफ वर्ल्ड। स्वर्ग जो केतिरो नाम बालो आहे न। स्वर्ग ऐं नर्क, शिवालय ऐं वैशालय। ॿारनि खे हाणे नंबरवार यादि आहे की असांखे इहे शिवालय में वञिणो आहे। हुते वञण जे लाइ शिव बाबा खे यादि करिणो आहे। हुन शिवालय में वञण लाइ शिव बाबा खे यादि करिणो आहे। उहो ई पंडो आहे न, सभिनि खे वठी वञण वारो। भक्ति खे चइबो आहे राति। बाबा ई पंडा आहिनि सभिनि खे वठी वञण वारा। भक्ति खे चइबो आहे राति, ज्ञान खे चइबो आहे ॾींहुं। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। ॾींहुं राति कोई हिकु ॾींहं वारो न, बेहद जो ॾींहुं, बेहद जी राति। नई चीज़ ऐं पुराणी चीज़ में केॾो फ़र्क़ु हूंदो आहे न। हाणे ॿारनि जी दिलि थींदी आहे एतिरे ऊच ते ऊच पढ़ाई, ऊच ते ऊच मकान में असां पढ़ायूं त वॾा वॾा ईंदा। हाणे ॿारनि जी दिलि थींदी आहे एॾी ऊच ते ऊच पढ़ाई, ऊच ते ऊच मकान में असां पढ़ायूं त वॾा वॾा माण्हू ईंदा। हिकु हिकु खे वेही सम्झाइणो पए न। वास्तव में पढ़ाई व शिक्षा जे लाइ एकांत में स्थान हूंदो आहे। ब्रह्म ज्ञानी जा बि आश्रम शहर खां ॾाढा परे परे हूंदा आहिनि ऐं हेठि ई रहंदा आहिनि। एतिरो मथे जी मंज़िल ते न रहंदा आहिनि। हाणे त तमो प्रधान थियण सां शहरनि जे अंदरि घुसी पिया आहिनि। उहा ताक़त ख़तमु थी वई आहे। हिन समय सभिनि जी बैटरी ख़ाली आहे आत्मा जी। हाणे आत्माउनि जी बैटरी कीअं भरिजे? जो आत्मा नज़र नथी अचे उनजी बैटरी कीअं भरो? ये बाप जे सिवाय कोई बि बैटरी चार्ज न करे सघे। ॿारनि खे बैटरी चार्ज करण सां ई ताक़त ईंदी आहे न। हुनजे लाइ मुख्य आहे बाप जी यादि। हुन में ई माया विघ्न विझंदी आहे। हाणे त न विझंदी आहे न। हाणे त असांजी
बैटरी सदा ही बाप सां कनेक्टेड आहे, एवर चार्ज आहे, सदा जे लाइ चार्ज मतिलबु हाणे असांजी पूरी चार्जिंग थिए थी, बाबा सां गॾु ऑलवेज चार्ज आहियूं। पोइ जॾहिं परम धाम में हली वेंदासीं, पोइ वापसि जॾहिं हेठि ईंदासीं त डिस्चार्ज ॾियणु शुरू थी वेंदी। त बाबा हाणे असांखे चवनि था कि असांखे छा करिणो आहे, बाबा खे यादि कंदासीं तॾहिं असांजी बैटरी चार्ज थींदी अर्थात ताक़त ईंदी। उनजे लाइ मुख्य आहे यादि, उन में ई माया विघ्न विझंदी आहे। कोई त सर्जन जे अॻियां सच ॿुधाईंदा आहिनि, कोई त छिपाए वठंदा आहिनि। बाबा खां छा छुपाइणु, अंदर में जो खामियूं आहिनि उहो त बाप खे बतलाइणी पवनि। हिन जन्म में जो पाप कया उहो अविनाशी सर्जन जे अॻियां वर्णन करणो खपे। भले ई तव्हांखे कंहिंजे प्रति कोई घृणा भाव ऐं व्यर्थ भाव कहिड़ो बि संकल्प अचे थो कंहिंजे बि लाइ, उहो सभु असांखे बाबा खे डिटेल में ॿुधाए ॾियणो आहे। बाबा मूंखे अहिड़ा संकल्प अचनि था, मूंखे इहे संकल्प आयो बाबा। त छा थींदो, अगरि असां अंदरि जो सभु कुझु बाबा सर्जन खे ॿुधाए वठंदासीं तॾहिं त बाबा सर्जन असांजो यथार्थ ट्रीटमेंट करे सघंदा न, है न। त इहे असांखे ध्यानु रखिणो आहे। बाबा चवंदा आहिनि कोई ॿार छिपाए वठंदा आहिनि, अंदरि में जो खामियूं आहिनि उहो बाप खे बतलाइणियूं पवनि। हिन जन्म में जो पाप कया उहा अविनाशी सर्जन जे अॻियां वर्णन करणा खपनि, न त उहो दिलि अंदरि खाईंदी रहंदी, आहे। इन करे बाबा चवनि था सभु कुझु ॿुधाए ॾियो, ॿुधाइण खां पोइ खाईंदी न, अंदरि रखी वठंदव, इहे बि नुक़सानकारक आहे। जो सच्चा ॿार ठहींदा आहिनि न उहे सभु बाप खे बतलाए ॾींदा आहिनि। हिन जन्म में इहे पाप कया असां, जो सच्चा ॿार हूंदा आहिनि न उहो बाबा खे सभु कुझु बतलाए ॾींदा आहिनि। जो बि उन्हनि खे जेतिरो बि यादि हूंदो आहे उहो सभु बाबा खे ॿुधाए ॾींदा आहिनि। हाणे त सभु कुझु बाबा खे ॾेई करे भुलिजी वञो, है न। हाणे त सभु बाबा खे ॾेई करे असांखे भुलिजी वञिणो आहे। त बाबा चवंदा आहिनि कि हिन जन्म जा इहे पाप कया, उहो त असां ॿुधाए छॾियो न, अञा बि रहियल आहे त ॿुधाए ॾियो। दिन प्रतिदिन बाप जोड़ ॾींदा आहिनि, इहे तव्हांजो अंतिम जन्म आहे। तमो प्रधान सां पाप त ज़रूरु थींदा रहंदा आहिनि, है न। तमो प्रधान खां पाप त ज़रूरु थींदा रहंदा। बाप चवंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में जो नंबर 1 पतित ठहियो आहे उन में ई प्रवेश कंदो आहे, छो जी उन्हनि खे ई पोइ नंबर 1 में वञिणो आहे। ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हिन जन्म में पाप थिया हूंदा न, कईअनि खे पतो ई न पवंदो आहे कि असां इहे पाप करूं था। सच न बतलाईंदा आहिनि, कोई सच बतलाए ॾींदा आहिनि, कोई सच बतलाए ॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हांजी कर्मेंद्रियूं शांति तॾहिं थींदियूं जॾहिं कर्मातीत अवस्था ईंदी। जीअं मनुष्य बूढ़ा थींदा आहिनि त कर्मेंद्रियूं ऑटोमेटिकली शांति थी वेंदियूं आहिनि। इन्हनि सां त नंढेपन में बि सभु शांति थी वञिणो, इन में त नंढेपन में ई सभु शांति थी वञिणो खपे। दुनिया में त बुढ़ापे में शांति थींदियूं आहिनि, पर अॼुकल्ह त बुढ़ापे ताईं बि शांति न थींदियूं आहिनि, है न। नंढा ॿारनि में बि केॾी ग़लति आदतियूं शुरू खां पइजी वेंदियूं आहिनि। त हिन समय त कोई क़ाइदो ई न आहे। बाबा चवनि था हिते त नंढेपन में ई सभु शांति थी वञणी खपनि। कर्मेंद्रियूं, मन बुद्धि संस्कार स्थूल कर्मेंद्रियूं सभु हिकदमि शांति थी वञणी खपनि, शुद्ध थी वञणी खपनि। योग बल में सुठी तरह रहो त इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में जी एंड थी वेंदी।
इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जी एंड थी वेंदी। हुते कोई अहिड़ी गंदी बीमारी किचिरो पटी आदि कुझु न हूंदो आहे। मनुष्य ॾाढा साफ़ शुद्ध रहंदा आहिनि। हुते आहे ई राम राज्य, ईश्वरीय राज्य। हिते आहे रावण राज्य। त अनेक प्रकार जी गंदगी जी बीमारियूं आदि आहिनि। छो जे हिते जीअं रावण राज्य आहे त बीमारियूं बि थींदियूं आहिनि। सतयुग में ये कुझु न हूंदो, ॻाल्हि न पुछो। नाम ई केतिरो फर्स्ट क्लास आहे, स्वर्ग, नई दुनिया। हुते ॾाढी सफ़ाई रहंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई तव्हां इहे सभु ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो न। हिन पुरुषोत्तम संगम युग ते बाबा मथां खां अची करे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। कल्ह न ॿुधंदा हुयो, कल्ह मृत्यु लोक जा मालिक हुयो, अॼु अमर लोक जा मालिक ठहींदा आहियो। निश्चय थी वञे, कल्ह मृत्यु लोक में हुयासीं, हाणे संगम युग में ते अचण सां अमर लोक में वञण लाइ तव्हां पुरुषारथ करो था। पढ़ाइण वारो बि हाणे मिलियो आहे न, जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि त पैसा आदि बि सुठा कमाईंदा आहिनि। बलियारी पढ़ाई जी चईंदासीं, इहे बि ईअं ई आहे न। हिन पढ़ाई सां तव्हां ॾाढा ऊच पद पाईंदा आहियो। हाणे तव्हां रोशनी में आहियो। इहे बि सिवाइ तव्हां ॿारनि जे ॿियो कोई खे मालूम न आहे कि हाणे असां रोशनी में आहियूं। तव्हां बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो, पुराणी दुनिया में हली वेंदा आहियो। भुलिजणो माना पुराणी दुनिया में हली वञो। हाणे त संगम युग ई ब्राह्मणनि खे मालूम आहे कि हाणे कलयुग में न आहियूं। इहे सदैव यादि रखिणो आहे। असां नए विश्व जा मालिक था ठहूं। बाप असांखे पढ़ाईंदा ई आहिनि नई दुनिया में वञण जे लाइ। असांखे नई दुनिया में वञण जे लाइ बाबा पढ़ाइनि था। इहे शुद्ध अहंकार हुजिणो खपे। उहा अशुद्ध अहंकार आहे। तव्हां ॿारनि खे त कॾहिं अशुद्ध ख़्यालात बि न अचणा खपनि। दुनिया जो अशुद्ध अहंकार आहे न, बाबा असांखे चवनि था तव्हांखे त कॾहिं अशुद्ध ख़्यालात बि न अचणा खपनि। पुरुषारथ कंदे कंदे आख़िरी पिछाड़ी में रिज़ल्ट निकिरंदी। बाप सम्झाईंदा आहिनि हिन समय ताईं सभु पुरुषारथ ई आहिनि। इम्तिहान जॾहिं थींदो आहे त नंबरवार पास थी पोइ ट्रांसफर थी वेंदा आहिनि। तव्हांजी आहे बेहद जी पढ़ाई जेकी सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां केतिरो सम्झाईंदा आहियो। नया नया ईंदा रहंदा आहिनि। बेहद जी बाप सां वरसो पाइण भल दूर रहंदा आहिनि। पोइ बि ॿुधंदे निश्चय बुद्धि थी वेंदा आहिनि। अहिड़े बाबा जे सम्मुख बि वञणो खपे। जीअं बाप ॿारनि खे पढ़ायो, अहिड़े बाप सां सम्मुख त ज़रूरु मिलणो खपे। सम्झी करे ई हिते ईंदा। कोई न सम्झंदो हूंदो त बि हिते अचण सां सम्झी वेंदो। कोई बाबा चवनि था कोई न सम्झण वारो हूंदो त बि हिते अचण सां सम्झी वेंदा। बाप चवंदा आहिनि दिलि में कोई बि ॻाल्हि हुजे सम्झ में न ईंदी आहे त भल बाबा खां पुछो। बाप त चिंबक आहे न, जंहिंजी तक़दीर में आहे उहो सुठी रीति पकिड़े सघंदा। तक़दीर में न त पोइ खलास। ॿुधो अनसुनो करे ॾींदा। हिते केरु वेही पढ़ाईंदा आहिनि, हिते भॻवान पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जो नाम शिव आहे न। बाबा चवनि था हिते केरु वेही पढ़ाईंदो आहे, भॻवान जो नाम शिव आहे। शिव बाबा ई असांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि। पोइ कहिड़ी पढ़ाई सुठी आहे। तव्हां चईंदो असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां 21 जन्मनि जी बादशाही मिलंदी आहे। कल्ह बाबा चई न कि हिते ई चईंदा आहिनि सचो पातशाह श्री बाबा असांखे बादशाही ॾींदा आहिनि। ईअं सम्झदे वठी ईंदा आहिनि। ईअं सम्झाईंदे वठी ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि असांखे आहे न
कंहिंखे बि बाबा चवनि था न कोई न सम्झे त उन्हनि खे हिते वठी अचो, हिते अचण सां सम्झी वेंदो। बाप चईंदा आहिनि दिलि में कोई ॻाल्हि हूंदी सम्झ में न ईंदी आहे त भल पुछो। बाप त चुंबक आहे न, जंहिंजी तकदीर में आहे उहो सुठी रीति पकिड़े सघंदा, तकदीर में न त पोइ खलास ॿुधो अनसुनो करे ॾींदो। हिते केरु वेही पढ़ाईंदा आहिनि? भॻवानु, जंहिंजो नाम शिव आहे। शिव बाबा ई असांखे स्वर्ग जी बादशाही ॾिनई। पोइ कहिड़ी पढ़ाई सुठी आहे? जो चईंदा असांखे शिव बाबा त कहिड़ी पढ़ाई सुठी आहे? तव्हां चईंदा असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां 21 जन्मनि जी बादशाही मिलंदी आहे। ईअं सम्झाईंदे वठी अचो। कोई त पूरो न सम्झण जे कारण एतिरी सर्विस न करे सघंदा आहिनि, बंधन जी जंजीरनि में जकड़ंदा रहंदा आहिनि। शुरू में त तव्हां कीअं पंहिंजे खे जंजीरनि सां छुड़ाए करे आहियो, जीअं कोई मस्तानो हूंदो आहे। इहे बि ड्रामा में पार्ट हुयो जो कशिश थी। ड्रामा में भट्टी ठहिणी हुई न, जीते जी मरिया पोइ माया जी तरफ़ कोई न कोई हली आहे। जीते जी मरिया पोइ माया जी तरफ़ कोई न कोई हली आहे। युद्ध त थींदी आहे न, माया ॾिसी हिन में ॾाढी हिमत दिखाए, माया ॾिसंदी आहे हिन ॾाढी हिमत दिखाई अथई। हाणे असां बि ठोके करे ॾिसंदासीं कि पको आहे या कचो आहे। ॿारनि जी केतिरी संभाल थींदी आहे, सभु कुझु सिखलाईंदा आहिनि। तव्हां ॿार एल्बम आदि ॾिसंदा आहियो, लेकिन सिर्फ़ु चित्र ॾिसण सां बि न सम्झी सघनि। कोई वेही सम्झाए कि छा थींदो हुयो, है न? पुराणा एल्बम छा थींदो हुयो, उहो कोई वेही सम्झाए। कीअं भट्टी ठही, पोइ कोई कीअं निकिता, कोई कीअं निकिता। जीअं रुपए छपंदा आहिनि त कोई कीअं कोई ख़राब थी पवंदो आहे। ये भी ईश्वरीय मिशनरी आहे। ईश्वर वेही धर्म जी स्थापना कंदा आहिनि। इहा ॻाल्हि कंहिंखे बि पतो न आहे। बाप खे सॾु कंदा बि आहिनि, परंतु जीअं कि तव्हां सम्झंदा ई न आहिनि। चईंदा आहिनि इहे सभु कीअं थी सघंदो आहे। माया रावण हिकदमि अहिड़ो ठाहे ॾींदी आहे। तव्हां शिव बाबा जी पूजा बि कंदा आहिनि, पोइ बि चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी। शिव बाबा चईंदा आहिनि त पोइ सर्वव्यापी चईंदा आहिनि। कीअं शिव बाबा चईंदा आहिनि पोइ सर्वव्यापी कीअं थी वियो? पूजा कंदा आहिनि, लिंग खे शिव चईंदा आहिनि। इहे थोरी चईंदा कि इन में शिव वेठो आहे, इहे थोरी चईंदा। अगरि हाणे पथर टिकर में भॻवान खे चइण त इहे सभु भॻवान ई भॻवान आहे। दुनिया में त माण्हू चईंदा आहिनि सभु जॻह भॻवान ई भॻवान, पर एतिरो नथा सम्झनि सभु जॻह भॻवान हुजे हा त दुख छो थिए हा। भॻवान त अनलिमिटेड त न आहे न। भॻवान एॾा सारा त न थींदा न। त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो, हाणे बि थिए। बाप सम्झाईंदा आहिनि त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कल्प पहिरियों बि ईअं सम्झायो हुयो न तव्हांखे, हाणे वरी बाबा असांखे उहा ई वेही सम्झाइनि था। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां अहिड़ो मिठो वातावरण ठाहिणो आहे जंहिंमें कोई बि नाराज़ न थिए। बाप समान विदेही ठहिण जो पुरुषार्थ करणो आहे। यादि जे बल सां पंहिंजो सुभाउ मिठो ऐं कर्मेंद्रिय हिकदमि शांति ठाहिणी आहे। यादि जे बल सां पंहिंजो सुभाउ ॾाढो ई मिठो ठाहिणो आहे ऐं कर्मेंद्रियूं शांति करे ॾियणी। ऐं कर्मेंद्रियूं शांति थी वेंदी। यादि कंदे कंदे असांजी सभु कर्मेंद्रियूं शांति थी।
ॿियो आहे सदा हिन नशे में रहणो आहे की हाणे असां संगम युगी आहियूं, कलयुगी न। बाप असांखे नए विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाइनि था। बाप असांखे नए विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाइनि था। अशुद्ध ख़्यालात समाप्त करे ॾियण। असांखे कोई बि अशुद्ध ख़्यालात हुजे त उन्हनि ते ध्यानु ई न ॾियो। बाबा त चईंदा आहिनि अंत ताईं ईंदा, लेकिन असांखे ध्यानु न ॾियणो। वरदान अकाल तख्त ऐं दिल तख्त ते वेही सदा श्रेष्ठ कर्म करण वारा कर्म योगी ठहो। हिन समय तव्हां सभी ॿारनि खे 2 तख्त मिलंदा आहिनि, हिकु त अकाल तख्त, ॿियो बाप दादा जो दिल तख्त। लेकिन तख्त ते उहे ई वेंदा जंहिंजो राज्य हूंदो। जॾहिं अकाल तख्त नशीन आयो त स्वराज्य, जॾहिं अकाल तख्त नशीन आयो त स्वराज्य अधिकारी ऐं बाप जे दिल तख्त नशीन आयो। जॾहिं असां अकाल तख्त आहियूं, ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं न, ब्रुकटी ते विच में वेही करे मां आत्मा वेठी आहियां, तॾहिं असां अकाल तख्त ते स्वराज्य अधिकारी आहियूं ऐं बाप जे दिल तख्त ते आहियूं। त बाप जे वरसे जा अधिकारी आहियूं, जंहिंमें राज्य भाग्य सभु अची वेंदो। असां बाप जे दिल तख्त ते आहियूं त बाप जे वरसे जा अधिकारी, जंहिंमें राज्य भाग्य सभु अची, है न। बाप जे वरसे जे अधिकारी थींदासीं। बाबा चईंदा आहिनि जॾहिं असां अकाल तख्त हूंदासीं त स्वराज्य अधिकारी, बाप जे दिल तख्त नशीन त बाप जे वरसे जे अधिकारी ऐं हुन में राज्य भाग्य अची वियो। कर्म योगी अर्थात 2 तख्त नशीन, अहिड़ा तख्त नशीन आत्माउनि जो हर कर्म श्रेष्ठ हूंदो आहे। छोजी सभु कर्मेंद्रियूं लॉ एंड ऑर्डर ते हलंदियूं आहिनि, है न। असांजी सभु कर्मेंद्रियूं, अखियूं, मुख, हर स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं हिकदमि लॉ एंड ऑर्डर ते रहंदियूं आहिनि। लॉ एंड ऑर्डर ते रहंदियूं आहिनि त तख्त नशीन थी वेंदियूं आहिनि। अहिड़ी तख्त नशीन आत्मा जो हर कर्म लॉ एंड ऑर्डर में कर्मेंद्रिय हलंदियूं आहिनि त कर्म श्रेष्ठ थी वेंदो आहे। स्लोगन आहे जो सदा सुमान जी सीट ते सेट रहंदा आहिनि, उहो ई गुणवान महान आत्मायूं आहिनि। जो सदा सुमान जी सीट ते सेट रहंदा आहिनि, उहे गुणवान ऐं महान आत्मायूं आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।